मीरपुर माथिलो मां तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। मीरपुर माथिलो में बि मुल्क जे ॿियनि शहरनि जी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जुलूस बरामद कियो वियो आहे। हर तरफ़ मरहबा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। मुल्क में जश्न ईद मिलादुन नबी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। मीरपुर माथिलो में बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां जलूस बरामद कियो वियो आहे। मरहबा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि। इन हवाले सां मीरपुर माथिलो मां जावेद लाशारी लाइन ते आहे। जावेद, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल आसिफ, मां मूंखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर माथिलो में अॼु जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां ऐं अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ मज़हबी जमातनि तरफ़ां रैलियूं पिणु कढियूं वियूं आहिनि, जंहिंमें पीर बचपनी शरीफ़ जी रैली या अब्दुल ख़ालिक क़ादरी जी निगरानी में बचपनी शरीफ़ खां कढी वई, जेका मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदी मीरपुर माथिलो पहुती। ऐं जॾहिं त सुनी तहरीक पारां घंटाघर चौक ते मीलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसो मुनक़िद कयो वियो, जॾहिं त दरगाह मोहम्मदाबाद शरीफ़ गढ़ी चकर मां सैयद तौफ़ीक़ अहमद शारिफ़ी जी ज़ेर निगरानी में रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां थींदे मीरपुर माथिलो पहुती। ऐं जमायत इस्लाह ऐं फुक़रा नक्शबंदी मीरपुर माथिलो तरफ़ पिणु जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई, जंहिंमें उठनि बे मोहम्मद मुस्तफ़ा जी आमद जी ख़ुशी में रक़्स पिणु कयो आहे। जी ठीकु आहे, जावेद लाशारी तमामु तर सूरत हाल खां आगाह कयो आहे। मुल्क जे ॿियनि शहरनि जी मीरपुर माथिलो में बि जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी जोश ऐं जज़्बे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। हर तरफ़ मरहबा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं बुलंद थी रहियूं आहिनि।